अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहा हो न्यू मेरान न्यूज़ और कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल की है तलार में रिपोर्ट मोहम्मद हनीफ मलाजी। तलार वेझो ॻोठ हाजी खान पठान जी रिवासन रिहाना पठान के कराची में 3 महीना पहिरियां संदसि मुड़ुस ऐं सहुरेजनि पारां मुबैना ज़ेर ॾेई मारण वारे वाक़े खां पोइ नारी जी क़ब्रकुशाई लाइ सिविल जज बदीन अज़ीज़ुर रहमान सरवरी जी रहनुमाई में कई पई वञे। मुबैना क़त्ल कयल नारी जे वारिसनि मां रुखसाना वालिद गुलाम कादिर मुमताज़ पठान इल्ज़ाम हणंदे ॿुधायो त असांजी न्याणी रिहाना के संदसि मुड़ुस सलीम ऐं सहुरे हाकिम ऐं ॿियनि मुबैना ज़ेर ॾेई क़त्ल कयो ऐं 3 महीना पहिरियां लाश ॻोठ छॾे फ़रार थी विया। असां इंसाफ़ लाइ सिंध हाई कोर्ट कराची में 22 AB दाख़िल कराई, जंहिंजो जज साहिबान नोटिस वरितो। रिहाना जे क़त्ल में 4 जवाबदार सुञातल ऐं 2 अणसुञातल जवाबदारनि ख़िलाफ़ कोर्ट सगोरी जे हुकुम ते केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त जवाबदार फ़रार आहिनि। असांजी न्याणी खे ज़हर ॾेई क़त्ल कयो वियो आहे। अॼु न्याणी जी क़ब्रकुशाई तलार ऐं जामशोरो इस्पताल जे डॉक्टरनि जी टीम करे पई। कोर्ट सगोरी में इंसाफ़ जी उम्मीद आहे।